फ्रंट पेज आऊं यहाँ लैला निसार ऐं मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूद आहिनि सीनियर साफ़ी जिन जमाली साहब अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू द शो। जमाली साहब यकीनन अॼु जी वॾे में वॾी ख़बर इहा आहे त 8 सालनि खां पोइ बल्कि असीं कल्ह ई पंहिंजे प्रोग्राम में डिस्कस करे रहिया हुआसीं त PTI फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो आख़िर एतिरो ताख़ीर जो शिकार छो थी वियो आहे ऐं बिल आख़िर अॼु नाज़रीन 8 सालनि खां पोइ PTI फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो जेको आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे तरफ़ां ॿुधायो वियो ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तव्हांखे यादि हुजे ही उहो इदारो आहे जेको इमरान खान जे निशाने ते मुसलसिल रहियो आहे न सिर्फ़ु इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पर उन जा जेको इलेक्शन कमिश्नर आहे उहो बि मुसलसिल PTI बानी जे निशाने ते रहियो ऐं अॼु जेको फ़ैसिलो आयो आहे उहो यकीनन PTI जे ख़िलाफ़ु आहे। सो असीं जमाली साहब सां डिस्कशन कंदासीं ऐं ॼाणींदासीं त छा ख़बरूं आहिनि उन्हनि वटि त छा हिकु सियासी पार्टी जो मुस्तक़बिल हिन फ़ैसिले खां पोइ दाव ते लॻी सघे थो या सियासी मुस्तक़बिल हिकु पार्टी जो यानी PTI जो इन फॉरेन फंडिंग जे केस खां पोइ जेको आहे छा थी सघे थो। सो PTI ते मना थियल फॉरेन फंडिंग साबित थी वई आहे ऐं इमरान खान जो बयान हल्फ़ी जेको आहे उनखे कूड़ो करार ॾिनो वियो आहे। इहो इलेक्शन कमिश्नर जेको आहे फ़ैसिलो पढ़ी करे ॿुधायो ऐं फ़ैसिलो जेको आहे चीफ इलेक्शन कमिश्नर जे सरबराही में 3 रुकनी बेंच इतफ़ाक़ी राय सां इहो फ़ैसिलो ॿुधायो। सो PTI जे हवाले सां जेकॾहिं असीं फंड्स जी वधीक ॻाल्हि कयूं त 34 परॾेही मुल्कनि ऐं 351 कारोबारी इदारनि ऐं कंपनीज़ खां फंड्स वरिता विया पहिरियों चैरिटी जे नाले ते उनखां बाद में PTI जे अकाउंट्स में मुंतक़िल कया विया जेका आइन मूजिबि जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त अकाउंट्स लिकाइण गैर क़ानूनी आहे ऐं 16 अणॼातल PTI जा अकाउंट साम्हूं अची चुका आहिनि। सो जेकॾहिं असीं PTI जे रिएक्शन जी ॻाल्हि कयूं त हुननि जो चवणु आहे त हू इन शइ खे अदालत में वञी करे चैलेंज कंदा। सो सवाल उथे पियो जमाली साहब त PTI जो सियासी मुस्तक़बिल छा आहे तव्हां खां ॼाणींदासीं तव्हां कीअं पिया ॾिसो कहिड़ो नुक़सानु जेको आहे PTI खे पहुचणु वञे पियो छा सुप्रीम कोर्ट में कोई रेफरेंस फाइल करण वारो आहे PTI जे लाइ ऐं PTI ते का पाबंदी लॻण वारी आहे या PTI जे बानी ते। PTI जो चवणु आहे त इमरान खान साहब जेके PTI जा बानी आहिनि उन्हनि खे कुझु इन्हनि अकाउंट्स जी मालूमात हुई कोन। ॿिए तरफ़ जेको आहे यकीनन ॾिसी प्रोग्राम में आम माण्हू जी बि ॻाल्हि कंदासीं त आम माण्हू हिकु मिडिल क्लास तबिको जेको आहे मुख़्तलिफ़ परेशानियुनि खे कीअं मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं IMF पारां हिकु ख़ुशख़बरी आई आहे त ऑगस्ट में जेको आहे रक़म क़िस्त जेकी आहे जारी थियणु वञे पई ऐं इन क़िस्त जारी थियण खां पोइ छा हालात पाकिस्तान जा मईशत जे हवाले सां सुधरी सघनि पिया या न। ख़ैर स्टार्टिंग विद द फॉरेन फंडिंग केस जो जेको डिसीजन आयो आहे जमाली साहब छा तव्हांजो चवणु आहे PTI जो सियासी मुस्तक़बिल कीअं पिया ॾिसो ऐं हाणे छा थियणु वञे पियो वॉट नेक्स्ट आख़िर 8 सालनि जे इंतज़ार खां पोइ फ़ैसिलो आयो हाणे ईंदड़ ॾींहंनि में तव्हांखे पिक्चर जेको आहे कीअं नज़र अचे पई। ॾिसो सभ खां अॻु में त हाणे जेको इमरान खान जो बयानियो हो इम्पोर्टेड हुकूमत नामंज़ूर वारो ऐं अमरीका जी साज़िश जो बयानियो हाणे उहो त इलेक्शन कमीशन जे इन फ़ैसिले खां पोइ मंज़र आम ते अची वियो त सभ खां वॾी फंडिंग जेकी PTI खे थी ऐं जिन कंपनियुनि खां थी ऐं जिन ममनुआ मुल्कनि खां थी उहा सभ खां वॾी फॉरेन फंडिंग PTI हुकूमत खे थी। त हाणे आवाम पाण इहो फ़ैसिलो कंदी त इम्पोर्टेड एजेंट केरु हुयो छो जो असांजो चवणु मुनासिबु न आहे फ़ैसिले में वाज़े लिखियलु आहे अकाउंट जो जेसिताईं तालुक़ु आहे त 2 अकाउंट त अहिड़ा आहिनि जेके इमरान खान जे दस्तख़त सां खुलिया विया आहिनि। हाणे जेकॾहिं उन ऐं 15 अकाउंट्स अहिड़ा आहिनि जेके अञा ताईं बेनामी आहिनि जिन खे PTI क़बूल करण लाइ तयारु न आहे त इहे असांजा आहिनि पर ज़ाहिर आहे जॾहिं बैंकिंग जो डेटा ईंदो छो जो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान त डिपेंड करे पियो त जेके अकाउंट्स में पैसा आया उन्हनि जो डेटा हुननि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे ॾिनो ऐं इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान छो जो हिकिड़ो इन्वेस्टिगेशन इदारो नाहे त उहो जेको हुननि वटि डेटा मौजूदु हुयो उन जी बुनियाद ते हुननि फ़ैसिलो ॾेई छॾियो। हाणे हीउ फ़ैसिलो अची वियो आहे इन जे फ़ैसिले जा जेके रिपकशन जेकॾहिं पाकिस्तान में मां उहो ई चवंदो आहियां त मेरिट हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी जी मेरिट आहे जेकॾहिं मेरिट ते ई अचे थो त पोइ PTI इहो सम्झी छॾे त इन जी पंजाब हुकूमत बि वई इन जी KPK जी हुकूमत बि वई अच्छा ऐं जेतिरा मेंबर इन्हनि जा क़ौमी असम्बली में आहिनि 4 सूबनि जा इहे बि फ़ारिग थींदा। इन फ़ैसिले खां पोइ जी था ॻाल्हि कयूं इन सां गॾोगॾु जेको आहे गिलगित बिल्तिस्तान में जेकी हिननि जी हुकूमत आहे उहे बि मेंबर नथा रही सघनि इन फ़ैसिले जी बुनियाद ते। इन फ़ैसिले जी बुनियाद ते हिकिड़ो सिंपल आहे त जॾहिं उहा पार्टी इलीगल कम में मुलविस आहे फॉरेन फंडिंग में त उहो रुगो पार्टी जो सरबराह न वेंदो आहे पार्टी जंहिं सरबराह जे दस्तख़त शुदा सर्टिफिकेट ते इलेक्शन विढ़ियो आहे उहा सॼी पार्टी जा चाहे क़ौमी असम्बली जा मेंबर हुजनि या सूबाई असम्बली जा मेंबर हुजनि उहे ऑटोमेटिक वेंदा आहिनि। क़ानून असांजो इहो चए थो
पर पाकिस्तान में छो जो कानून जी तशरीह हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां कंदो आहे त हाणे ॿ तरीक़ा हिननि जा आहिनि। हिकु त गवर्नमेंट पाण हिनखे बैन करे सघे थी, पोइ पर हिन जो वरी हिननि खे नुक़सानु इहो थींदो त वरी सुप्रीम कोर्ट में वेंदा, वरी पोइ इन क़िस्म जो 3 रुकनी बेंच ठहंदो ऐं वरी उनखे स्टे करे छॾींदो। सुप्रीम कोर्ट हाणे बहितर इहो अथनि त ही पूरी जेकी फाइंडिंग्स आहिनि, छो जो 15 ॾींहंनि जे अंदरि हिननि ते बाइंडिंग आहे। अच्छा, 15 ॾींहंनि जे अंदरि हिननि खे सुप्रीम कोर्ट में ई वञनि ऐं फुल कोर्ट जे लाइ चीफ जस्टिस साहब ठाहे थो नथो ठाहे उन ते मां अच्छा, ये ख़बरूं बि गर्दिश कनि पियूं त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट वञनि था, रेफरेंस को फाइल थिए थो त पोइ आख़िर में फ़ैसिलो जेको आहे जमाली साहब सुप्रीम कोर्ट ॿुधाईंदो त हीअ पार्टी नाअहल आहे या इमरान ख़ान साहब जे ख़िलाफ़ कुझु इहा रिवायत सुप्रीम कोर्ट ई विधी आहे न। नवाज़ शरीफ़ केस में इहा हिकिड़ी रिवायत पइजी चुकी आहे ऐं सुप्रीम कोर्ट में ज़ाहिर आहे उनजो फ़ैसिलो थियो हुयो। उन वक़्तु इहो हो त PTI सुप्रीम कोर्ट में वई हुई, हुकूमत न वई हुई। हिन दफ़े छो जो मुख़्तलिफ़ जेके पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उहे पाण हुकूमत में आहिनि, इन जे लाइ इहो ज़रूरी हूंदो आहे त का बि पॉलिटिकल पार्टी सुप्रीम कोर्ट में वञी सघे थी इन फ़ैसिले जे आधार तौर ते। पर छो जो हाणे गवर्नमेंट आहे ऐं हुननि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान बि गवर्नमेंट खे चयो आहे त उहो जेको आहे हिन ते मज़ीद जेकी आहे पंहिंजी कार्रवाई कनि। मज़ीद कार्रवाई जा जेके मुख़्तलिफ़ आर्टिकल्स असांखे ॿुधाइनि था, उहे आर्टिकल्स जेके आहिनि उहे इंतिहाई क्लियर आहिनि त जेकॾहिं पार्टी जो सरबराह इन क़िस्म जे कंहिं ग़ैर क़ानूनी कम में मुलविस हुजे थो जंहिंखे उहो लिकाए, यानी कि इमरान ख़ान जे लाइ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अॼु चई छॾियो त उहो सादिक़ ऐं अमीन न आहिनि। छो जो हुन पाण ॿुधायो त जेके हिन जे पंहिंजे दस्तख़त सां खुलियल अकाउंट्स आहिनि उन्हनि खे बि उन्हनि मां बि ॿिनि अकाउंट खे उन्हनि हाइड कयो आहे ऐं जेके ॿिया अकाउंट हुया उन मां कुझु बेनामी अकाउंट्स जेके आहिनि अञा उन्हनि जी त वारी कान आई आहे न, छो जो बेनामी आहिनि जंहिंखे हिननि क़बूल करण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिंमें हिकिड़े में 51 लख डॉलर्स ऐं ॿिया पर PTI मेंबर्स बि जेके इमरान ख़ान साहब खे परते रखनि पिया हिन केस खां त जेको अकाउंट्स वारो आहे ज़ाहिर आहे उहो ॿुधाईंदो अॻिते शइ रखंदा न त जेकॾहिं प्रोसीडिंग्स वग़ैरह प्रोसीजर खे उहो ई परस्यू कंदो। जेको नालो आहे उहो आहे इमरान ख़ान जो न। जेकॾहिं इमरान ख़ान खे तव्हां PTI खां माइनस करे छॾियो त PTI में त कुझु बचे ई कान थो, छो जो बाक़ी जेतिरा उन में लीडर्स आहिनि उन्हनि सभिनी जे करतूतनि खां तमामु आगाह आहे। सिर्फ़ु इमरान ख़ान जो जेको हिकिड़ो पोर्ट्रेट उन पंहिंजो पिक्चर जेकी हिकिड़ी आवाम जे साम्हूं पेश कई आहे, उन पिक्चर जे सूरत में आवाम जो हिकु हिसो उन सां गॾु आहे। हाणे मसइलो इहो न आहे, हिन में मसइलो इहो आहे त हीउ रुॻो इमरान ख़ान जो मसइलो न आहे, पार्टी जे सरबराह ऐं उन जे दस्तख़त सां थींदड़, चाहे उहो क़ौमी असम्बली जा मेंबर आहिनि या सूबाई असम्बली जा मेंबर आहिनि, इन्हनि सभिनी खे घर ॿेड़ो थियणो पवंदो इन आर्टिकल ते जेकॾहिं अमल दरामद थियो। बाक़ी हाणे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेका आहे उहो उनजी मर्ज़ी आहे त उहो वरी बंदियाल साहब इन ई 3 रुकनी बेंच खे विहारे छॾे ऐं वरी सुप्रीम कोर्ट जे पावर्स लिमिट करण जो बि ॻाल्हियूं गर्दिश कनि पियूं। असीं ॾिठोसीं हिकिड़ो बिल पेश कयो वियो आहे JCP जा पावर्स जेके आहिनि उहे घटि करण में, छा उहे इन सां ई इंटरकनेक्टेड आहे ऐं उनखे फॉर्मर चेयरमैन ऑफ द अपर हाउस फारूक नाइक साहब जेको आहे इहो बिल सेनेट में पेश कयो आहे। ॾिसो जेके बि हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट जा इख़्तियारात आहिनि उहे त ज़ाहिर आहे इन ई पार्लियामेंट ॾिना आहिनि न, त पार्लियामेंट ई सुप्रीम इदारो आहे। जेकॾहिं पार्लियामेंट सम्झे थी त इहा दुरुस्त ॻाल्हि आहे सुप्रीम कोर्ट जा पावर्स लिमिट उहे पंहिंजे कया वञनि इख़्तियारात खां तजावुज़ पिया कनि या उन्हनि जी इंटरप्रिटेशन अहिड़े तरीक़े सां करे रहिया आहिनि जेके हुननि जी नज़र में हू मुनासिब नथा सुप्रीम कोर्ट ते आहे फ़ैसिलो जॾहिं अचनि थो पंहिंजी उन में। पार्लियामेंट खे त इहो इख़्तियार आहे त कोई बि बिल मंज़ूर करे, पार्लियामेंट ई उहो पर उन्हनि पार्लियामेंटेरियंस खे पंहिंजी पार्लियामेंट ते बि त भरोसो न आहे न जमाली साहब। हाणे ॾिसो उहो त ख़ैर पॉलिटिकल पार्टियुनि जो इशू अची वियो न, त हिक ॿिए ते उहो एतबार कनि या न कनि, हमेशह हिकिड़ी हुकूमत हूंदी आहे, हिकिड़ी अपोज़िशन हूंदी आहे, त जेकी बि अपोज़िशन हूंदी आहे उहा त हुकूमत जे ख़िलाफ़ ई हूंदी आहे न, हिकिड़ी नेचुरल ॻाल्हि आहे। त उहो पाण में जेको बि कनि पर अल्टीमेटली इख़्तियार त वरी बि पार्लियामेंट खे आहे न, त हू कंहिं बि क़िस्म जो बिल मंज़ूर करे सघे थी। त हाणे पार्लियामेंट ऐं सुप्रीम कोर्ट वटि इख़्तियार आहे उनजी तशरीह करण जो, ऐं पार्लियामेंट जे तरफ़ां ॾिनल जेके इख़्तियार आहिनि सुप्रीम कोर्ट जे जजनि खे उन जे तहत पंहिंजो जेको कारवां हलाईंदा आहिनि उहो बि सुप्रीम कोर्ट खे पार्लियामेंट ई इख़्तियार ॾिनो आहे। अहिड़े तरीक़े सां ज़ाहिर आहे पार्लियामेंट जॾहिं चाहे ऐं जेकॾहिं उन्हनि वटि मतलूबा अक्सरियत मौजूदु आहे पार्लियामेंट में त उहो बिल मंज़ूर करे सघनि था। अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो न त इमरान ख़ान जो जेको इहो फ़ैसिलो आयो आहे 8 साल जी हिन में ताख़ीर थी, ऐं ताख़ीर छो थी हाणे इमरान ख़ान साहब ॿियनि खे टारगेट कंदो आहे, इल्ज़ाम लॻाईंदो आहे चोर जो
करप्ट जो असां चऊं था करप्ट आहे या न आहे, तव्हां वटि 3.5 पौणा 4 साल हुकूमत हुई, तव्हां उन्हनि ते ॾोह साबित करे छॾियो अटन ऐं उन फैसले ॾोह जे सां मुताबिक़ सज़ा ॾेई छॾियो आहे। हुकूमत जेको आहे तमामु घणो ख़ुशि तव्हांजी थी। हुकूमत हुई, इन चीफ इलेक्शन कमिशनर खे तव्हां पाण रखियो, हाणे वरी तव्हांखे जॾहिं आइडियो थी वियो त हाणे हिन केस जो फ़ैसिलो अचिणो आहे त तव्हां 2-3 महीना अॻु खां उनजे ख़िलाफ़ ताबड़तोड़ हमला शुरू करे छॾिया। ख़ैर चलो देरि आहे दुरुस्त आहे, चवंदा आहिनि त हाणे हिकिड़ो फ़ैसिलो अची वियो। हाणे हिन फ़ैसिले जी तशरीह मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ अंदाज़ सां करे रहिया ऐं आहिनि। हुकूमत छा कंदी, मौजूदा हुकूमत छा कंदी, छो त उन सां बि रुजू करे छॾियो आहे हुकूमत इलेक्शन कमीशन 15 ऑफ ॾींहंनि पाकिस्तान। में इन ते कार्रवाई जी पाबंद आहे अच्छा, ऐं हुकूमत हाणे ज़ाहिर आहे छा थी फ़ैसिलो करे इहो त हिन वक़्तु नथो चई सघां, पर उहो इन इमरान ख़ान साहब जे रोशनी रवैये ते बि में- त डिपेंड करे थो न, जेको इन हुन रवैयो रोशनी रखियो में आहे हिकिड़ी ॻाल्हि त जॾहिं वाज़िह हू थी ऑपोज़िशन वई में हुया। त जेतिरी वॾी फॉरेन फंडिंग पीटीआई खे थी उन जे पुठियां बि त ज़ाहिर आहे कि मक़सदु हूंदा न। आख़िर फॉरेन कंपनियूं या दुबई जा शेख साहिबान या अमरीका, बरतानिया, आयरलैंड, इतां इसराइल, भारत, इतां इन खे फंडिंग छो थी रही हुई? उन्हनि जो पाकिस्तान में आख़िर अहिड़ो कहिड़ो इंट्रस्ट हुयो जंहिंजे महिरबानी थी करे रहियूं? इमरान ख़ान साहब खे या पर फंडिंग इहो थी रही हुई? चैरिटी जे नाले ते वठंदा रहिया। ॾिसो इहो त मां सम्झां थो त इन खां वॾो जुर्म आहे जेकॾहिं ॿाहिरी दुनिया में त इहे हिकु थिए हा सियासी त हिननि पार्टी खे जो ई- बानी त चैरिटी हिननि जे खे नाले जेकी ते सज़ा थिए आहे उहो 100 साल खां मथे थिए आहे। जॾहिं चैरिटी यानी ज़कात जो पैसो तव्हां वठंदा आहियो त असां इन पैसे खे कंहिं फिलाही कम में इस्तेमालु कंदासीं। राइट, हाणे फिलाही कम जे बजाए तव्हां उन पैसे खे सियासी मक़सद लाइ था इस्तेमालु कयो कंहिं पार्टी जे लाइ, त ज़ाहिर आहे चैरिटी जो पैसो जेको कंहिं बि माण्हू ॾिनो हूंदो पंहिंजी इन नियत सां त मां ज़कात जा पैसा या ख़ैरात जा पैसा हिकिड़े छो जो शौकत खानम में बहरहाल कैंसर जी पाकिस्तान जी वॾी हॉस्पिटल आहे, त असां उन्हनि जी हिकिड़ी ज़हन हूंदो, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा पर जेका शइ पर गैर आईनी जेके आहे कंपनियूं आहिनि या जेके दुबई जे शेख साहिबान पैसा ॾिना आहिनि उन्हनि कहिड़े मक़सद लाइ ॾिना हुआ? इन ई करे उहा उन्हनि जो दुबई कानून जे उन्हनि खे इजाज़त ॾे थो या? उहो हिन इलेक्शन कमीशन इहो बि लिखियो आहे हुन में त दुबई जे कानून खां बि मथां थी इहो कमु कयो वियो आहे। यानी दुबई में बि अहिड़ो को लॉ न आहे जो अॻु में तव्हां चैरिटी मोकिलियो जेको आहे लंडन में, वरी उहा चैरिटी जेको आहे वाया पाकिस्तान अची वञे। ॾिसो चैरिटी जेको आहे उहो फिलाही तंज़ीमुनि खे तव्हांजे साम्हूं आहे न, सैलानी वेलफेयर आहे, ईदी आहे, आलमगीर आहे, अंसार ट्रस्ट आहे, ॿिया बि इलाही चैरिटी जा इदारा आहिनि। पाकिस्तान में सभ खां वॾो कमु इन चैरिटी जे कम में माण्हू वधी चढ़ी हिसो वठंदा आहिनि, छो जो ज़ाहिर आहे हर माण्हू जी कोशिशि हूंदी आहे बीइंग अ मुस्लिम त हू पंहिंजी ज़कात खे पूरी तरीक़े सां कढी या उन वटि जेकॾहिं एक्सेस आहे त उहो एक्स्ट्रा बि इन्हनि फिलाही इदारनि खे ॾेई, त जीअं ग़रीब मिसकिननि जो किथे खाइण जो मसइलो आहे, किथे इलाज जो मसइलो आहे, इहे हल थियनि था। SIUT में कॾहिं तव्हां वञी ॾिसो त केतिरा ख़ैराती माण्हू उते बिलियंस ऑफ रुपीस ॾींदा आहिनि। अहिड़े तरीक़े सां इंडस हॉस्पिटल आहे, सॼी ख़ैराती पैसनि ते हली रही आहे। अहिड़े तरीक़े सां ई शौकत खानम हुई जेकी चैरिटी जे पैसे ते हली रही हुई, पर चैरिटी जा पैसा हाणे इन खां वधीक बददियानती कहिड़ी हूंदी त तव्हां चैरिटी जा पैसा पंहिंजे पॉलिटिकल मक़सद लाइ इस्तेमालु कयो। त हाणे बहरहाल हाणे अच्छा, पर PTI जेको आहे वरी इहा डिमांड करे रही आहे त जेको आहे ECP ॿियनि पार्टीज़ जा बि फ़ैसिला ॿुधाए ॾियणु घुरिजनि। बिल्कुलु असां हिन जे हक़ में आहियूं त जंहिं बि पार्टी जा इन क़िस्म जा अकाउंट्स जा केसिस उन्हनि वटि हली रहिया आहिनि उन्हनि खे उन्हनि ते बि कार्रवाई करणु घुरिजे, उन्हनि जे बारे में बि ॿुधाइणु घुरिजे। ॾिसो मेरिट इन खे ई चइबो आहे, पर हे केस छो जो 8 सालनि खां पेंडिंग हुयो, ॿिया हिननि केस हाणे दाख़िल कया आहिनि, पर असां चऊं था उहे केस हलनि, उन्हनि बि केसनि ते फ़ैसिलो अचणु घुरिजे त जीअं पाकिस्तान में हिकिड़ी सुठी रवायत पइजी सघे त बाबा जंहिं पार्टी जे हवाले सां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान में कंहिं दरख़्वास्त दायर कई त उन ते हीउ केस हलियो, उन जी हीअ फाइंडिंग्स आहिनि। हर पार्टी जे हवाले सां इहो थियणु घुरिजे, इहा मेरिट जी ॻाल्हि आहे। इन में बहरहाल PTI जे सियासी मुस्तक़बिल ते असीं ॻाल्हाईंदासीं। जमाली साहब हिते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठणी आहे, ब्रेक खां पोइ फॉरेन फंडिंग केस ते असांजी गुफ़्तगू जारी आहे।